अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अशहदु अन ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीका लहु व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु। अम्मा बअदु फअऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद व मन युद्लिल फलन तजिद लहु वलिय्यन मुर्शिदा। सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम। मेरा दोस्तों, अल्लाह ताला जे पाक कलाम कुरान मजीद फुरकान हमीद में जहाँ सूरह कहफ जहाँ चंद लफ्ज़ जेके हिन फ़कीर तिलावत कया तन में मालिक करीम इरशाद फरमायो तो मन यहदिल्लाहु फहुवल मुहतद, जंहिंखे अल्लाह हिदायत दे इहो ई हिदायत वारो आहे। ऐं व मन युद्लिल, जंहिंखे वो अल्लाह गुमराह करे फलन तजिद लहु वलिय्यन मुर्शिदा, उन जे लाइ को वली नाहे, को मुर्शिद नाहे, उन जे लाइ को रहबर नाहे, को रहनुमा नाहे, को अगवान नाहे। मतलब इहो आहे त हिदायत वारनि खे मुर्शिद मिलंदो आहे, हिदायत वारनि खे वली मिलंदो आहे। जंहिंखे अल्लाह हिदायत अता फरमाईंदो आहे से ई मुर्शिद वारा बर्बाद। वरी जो सुभान अल्लाह। जंहिंखे अल्लाह गुमराह करे हिदायत ते नथो आणणु चाहे, रब जंहिंखे हिदायत वारो नथो बनाइणु चाहे, तंहिंखे अल्लाह वारे जो शान बि नज़र न ईंदो, मुर्शिद बि नज़र न ईंदो, उन्हनि जे लाइ हिदायत वारो को रहबर ऐं रहनुमा बि न ईंदो, उन्हनि जे लाइ का सिधी बात सिराते मुस्तकीम ते उन्हनि जी नज़र न पवंदी। हिदायत वारो हूंदो त अल्लाह वारनि जे कटो हूंदो। मतलब इहो आहे, इहे मफ़हूमन चइजे त दिलबराबाद में दिलबर साईं वटि बि उहे ईंदा जिनखे अल्लाह चाहींदो आहे। जोर सां जो सुभान अल्लाह। सवा हिकु थी वियो आहे, राति जो करमपुर शरीफ़ में मुर्शिदनि खे बयान करणो आहे। मां हिकिड़ी हदीस बयान कंदुसि। क़यामत जे ॾिहाड़े महशर जे मैदान में हशर में साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो मीज़ान लॻंदो, अल्लाह ताला मीज़ान लॻाईंदो, उन में अमल तुरंदा, माण्हू जा अमाल तोरिया वेंदा। हिकिड़ी रिवायत में अमल तुरंदा, हिकिड़ी रिवायत में अमल वारा बि तुरंदा। तव्हांखे बि खणी मीज़ान में विझंदा। सुभान अल्लाह। साईं करीम फरमाया अमल तुरंदा, कलिमतान खफीफतान अलल लिसान हबीबतान इलर रहमान सकीलतान फिल मीज़ान। सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। देखो माण्हू सुभान अल्लाह बिहम्दिही चवे, साईं करीम फरमाया ये ॿ कलमा आहिनि, ज़बान ते हल्का आहिनि, रहमान वटि अल्लाह वटि ॾाढा प्यारा आहिनि, मीज़ान में ॾाढा गर्रा आहिनि। उहे आहिनि सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। इहो अमल आहे। रुगी चओ सुभान अल्लाह बिहम्दिही सुभान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह तव्हांजो मीज़ान जो पुड़ नेकियुनि सां भरे छॾींदो। हिकिड़ा बदअमाल ईंदा, मुस्नद अहमद बिन हंबल शरीफ़ जी हदीस आहे, बदअमल ईंदो, वॾो जसीम हूंदो, ताक़तवर हूंदो, वॾो साईं मुंहिंजा जिस्म में भरियल हूंदो, उनखे मीज़ान में विधो वेंदो। अल्लाह वटि उनजी हैसियत हिकिड़े कख जे बराबरि न हूंदी। मदीने वारे साईं फरमायो, अल्लाह फरमाईंदो उनखे जहन्नम जी बाहि में उछलायो, छो त हिन अमल साले न कया हूंदा। हिकिड़ो माण्हू आंदो वेंदो, दिलबर नबी थो फरमाए तूदउल मवाज़ीन यौमल क़ियामा फयुता बिर्रजुल। हिकिड़ो मर्द आंदो वेंदो क़यामत जे ॾिहाड़े ऐं उनखे मीज़ान में रखियो वेंदो, अमल ॿिए पासे रखिया वेंदा, हिन जा गुनाह गर्रा थी वेंदा, अमल हल्का थी वेंदा, हिन जो गुनाहनि वारो गर्रो थी वेंदो। साईं करीम सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम फरमायो, रब फरमाईंदो हिनखे दोज़ख में उछलायो, हिनखे जहन्नम में उछलायो, तव्हांजो जीअं जो पकड़े दोज़ख ॾे वठियो पिया वेंदा। इज़ा साइहुन यसीहु मिन इंदर रहमान। हिकिड़ो मर्द ईंदो अल्लाह जी दरबार वटि अचे बीहंदो ऐं रड़ कंदो, ला ताजिलू ला ताजिलू। आवाज़ में मलाइकनि खे चवंदो तकर न कयो, जल्दी न कयो, इहो माण्हू दोज़ख में कोन वेंदो, जन्नत में वेंदो। ला ताजिलू अल्लाह जे साम्हूं बीह मलाइकनि खे रड़ करे रोकींदो। हे नबी न हूंदो
रसूल न हूंदो मदीने वारो साईं शिफ़ाअत कंदो इंशाअल्लाह असां गुनहगारनि जी चओ सुभान अल्लाह अल्लाह जो हबीब शिफ़ाअत कंदो पर हे मदीने वारो न हूंदो शख्स हूंदो चवंदो त सुभान अल्लाह ए मलाइको तकड़ न कजो हिनखे दोज़ख में न वठी वञो हिकिड़ी कागज़ जी पर्ची हूंदसि चवंदो वरी मीज़ान में रखो हमरा खे खणी मीज़ान में विझंदा कागज़ जी पर्ची खणी उहा जो अमलनि में रखंदा अमल गरा थी अमल सालिह गरा थी वेंदा अल्लाह फरमाईंदो हुनखे बख़्शो हिनखे जन्नत में चवंदो सालिह बाना तूं केरु आहीं जे मलाइकनि मां वरी जान छॾाई थी अज़ाब वारनि मां जे तूं सुञाणी नथो मूं वटि अचे तो ज़िक्र कयो हो चयो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मूं वटि वेही तो ज़िक्र कयो हुयो इहा पर्ची मूं ला इलाहा इल्लल्लाह जी ज़िक्र वारी पाण वटि संभाले रखी अॼु अल्लाह जे हुकुम सां तोखे पाण सां गॾाए जन्नत में वठी जोर सां जो सुभान अल्लाह यो लिखजे थो सुभान अल्लाह वॾो ख़बर हिते अचण में फ़ाइदो आहे कि न कोन्हे हदीस ॿुधाई आहे मुस्लिम अहमद बिन हंबल जी हदीस आहे मूं पंहिंजे घरां कोन ॻाल्हि कई आहे अचण में फ़ाइदो आहे कि न आहे मुर्शिदनि वटि फेरो करण में अलाह वारा फरमाईंदा आहिनि फेरो न थिए मेरो जेको वलियनि वटि वञे अल्लाह वारा यादि रखंदा आहिनि इंशाअल्लाह हे दिल बराबर जो पंध दुनिया में बि नफ़ो ॾींदो क़ब्र हशर में बि नफ़ो ॾींदो अल्लाह मुंहिंजो चवणु तव्हां जो ॿुधणु पंहिंजी बारगाह अक़दस में क़बूल ऐं मंज़ूर फरमाए